अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां जीअं त अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे करम सां KTN जी ड्रामा सीरीज़ गुनाह सीज़न 2 जी रिकॉर्डिंग शुरू आहे भानसाईदाबाद में। असां सां गॾु असांजी सॼी टीम अॼु पहिरियों ॾींहुं आहे ऐं पहिरें ॾींहं ते हीअ असांजो जेको डायरेक्टर आदिल जेको आहे मुनीर सियाल साहब जो फर्ज़ंद ऐं असांजो सिंध जो बवर शेर अदाकार सतार लाल मजू साहब। जिया सिंध जिया लतीफ़ जी धरती जिया लतीफ़ जी ॿोली। ही भाउ मुनीर सियाल जी मोहब्बत है, प्यार आहे, कुर्ब आहे ऐं मुमताज़ ख़ासि करे जी दिलि ऐं हीअ असांजा सोणा ॿई कैमरा मैन ही तव्हां ॾिसो था न, यकीन कयो त असांजा ईअं पथर दिलि खां पोइ हिननि जो इहे सभु तहलको मची वियो आहे। जोड़ी आजूज माजूजनि वांगुरु जीअं रहिया आहिनि ऐं प्यार मोहब्बत ऐं इंशाल्लाह गुनाह ड्रामे जी जेको सीरियल असांजो आहे KTN जो ऐं तमामु बहितरीनु सीरीज़ आहे ऐं इंशाल्लाह उनजी रिकॉर्डिंग ते भानसाईदाबाद पहुता आहियूं ऐं ॿिया अदाकार बि ईंदा। हीउ सिलसिलो जेको शुरू थींदो ऐं इंशाल्लाह मुनीर सियाल जी महिनतूं असुल कोन रहियूं, जेको सीनियर उस्ताद माण्हू रहियो आहे ऐं सच पुछो त असां ॾिसी न मुनीर सियाल खे ऐं स्टेज ड्रामनि दौरान इहो कमु कयोसीं ईअं ई मुनीर सियाल सां मुंहिंजी मोहब्बत दोस्ती प्यार घटि में घटि 35 साल खां बि मथे आहे भाउ मुनीर सां। ऐं मुनीर सियाल अलाह हुनखे वॾी ज़िंदगी ॾींदो, अलाह हुनखे वॾी सिहत ॾींदो। तव्हां दोस्त अदाकार ॿिया टिया परस्तार जेके बि वीडियो ॾिसो ॿुधो कयो, भाउ मुनीर जे लाइ दुआ ज़रूरु घुरंदा ऐं इंशाल्लाह हीउ गुनाह हिनजो पुटु आहे ऐं इंशाल्लाह हीउ आदिल ऐं तमामु बहितरीनु महिनती डायरेक्टर आहे ऐं इंशाल्लाह हीउ तमामु गुनाह सीरियल जेको आहे सो ख़ासि करे साहिब कीअं भॼंदो डोड़ींदो। इंशाल्लाह ही असांजा आर्टिस्ट ॿिया जेके दोस्त ही इलाइक़े जा माण्हू जेके बीठा आहिनि सतार साहब खे ॾिसण आया आहिनि, छो त सतार साहब जी हिकिड़ी पंहिंजी असांजी सिंध पर फिल्म इंडस्ट्री में हिकिड़ी मोहबतूं आहिनि, फैन फॉलोइंग आहे ऐं सतार साहब मोस्ट फेमस आर्टिस्ट आहे जंहिंखां ॾिसण जे लाइ परे परे खां माण्हू खे ख़बर पए थी पहुचनि था। हालांकि असां कंहिं कुंड में रिकॉर्डिंग कयूं पिया गर्मी जी शिदत जे करे छांव में वणनि में, पर पोइ बि माना काफ़ी माण्हू वीचारा पहुची चुका आहिनि। ऐं दोस्तों इंशाल्लाह हीउ ड्रामो तव्हां तमामु जल्द KTN जी स्क्रीन ते ॾिसंदव ऐं हिकिड़ी बहितरीनु नमूने सां ऐं बहितरीनु नमूने सां गुनाह जी शूट थी रही आहे इंशाल्लाह ऐं सुठे नमूने सां गुनाह KTN ते अनेर थींदो ऐं इंशाल्लाह भरपूर कामयाबी माणींदो तव्हां दोस्तनि जी दुआउनि सां। वॾी महिरबानी। कुर्ब लख महिरबानी।